हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे जीवत कुमार जे तरफ़ां भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त सिंधी दौर जे हवाले सां मूं वीडियोज़ ठाहियूं हुयूं सूमरा दौर खां अंग्रेज़ दौर ताईं। उन ई तसलसल जी कड़ी में मॉडल पेपर बि ठाहिया हुआ, जेके हिक खां वठी 5 मॉडल पेपर ठाहिया हुआ, जंहिंमें हर मॉडल पेपर में 10 सवाल हुआ। ऐं अॼु मॉडल पेपर 6 सां असीं शुरूआत कंदासीं। इनशाला अञा 2-3 मॉडल पेपर हूंदा जंहिंमें दौर जे हवाले सां अहम सवाल ऐं जवाब हूंदा। त अॼु जेका शुरूआत कंदासीं उहो कंदासीं मॉडल पेपर नंबर 6 सां। उम्मीद त मुंहिंजे जेके वीडियोज़ आहिनि उहे तव्हां फुल गौर सां ॾिसंदा हूंदा ऐं आख़िर ताईं ॾिसी पोइ जेको आहे उहो लाइक ऐं कमेंट कंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं वधि खां वधि जेकॾहिं ॾिसणु चाहियो था नवां वीडियोज़ जेके रोज़ बरोज़ आउं ठाहींदो आहियां, त उनजे लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। त बिना कंहिं देर सां शुरू करियूं था अॼु जे मॉडल पेपर नंबर 6 सां। त पहिरियों सवाल आहे, सिंधी शाइरी जो बुनियादी मदाख़वा कंहिंखे सम्झियो वञे थो। सवाल नंबर पहिरियों, सिंधी शाइरी जो बुनियादी मदाख़वा कंहिंखे सम्झियो वञे थो। भागोबान, जुमन चारण, पेरू खटी या जलाल खटी। त इन जो सही जवाब थींदो जुमन चारण। सवाल नंबर ॿियो आहे, ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारा जेको कलाम महफ़िलनि में चवणी तौरु कतब आणींदा हुआ उनखे छा चइबो आहे। ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारा जेको कलाम महफ़िलनि में चवणी तौरु कतब आणींदा हुआ उनखे छा चइबो आहे। मलफूज़ात, चवणी, कोल, मरग़ूब अल हिबाब। त इन जो सही जवाब आहे मलफूज़ात। सवाल नंबर 3 आहे, ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो कहिड़े दौर जो आलम बुज़ुर्ग हो। मुग़ल दौर, कल्होड़ा दौर, टालपुर दौर या तुर्खान दौर। त इन जो सही जवाब थींदो कल्होड़ा दौर। सवाल नंबर 4 आहे, अबियात सिंधी किताब में कंहिंजो कलाम मौजूदु आहे। अबियात सिंधी किताब में कंहिंजो कलाम मौजूदु आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह करीम बुल्ली वारो, मखदूम हाशिम ठठवी, ख़्वाजा मोहम्मद ज़मा। त इन जो सही जवाब थींदो ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो। सवाल नंबर 5 आहे, अबियात सिंधी किताब खे कंहिं मुरतब कयो। अलामा दाऊद पोटो, डॉक्टर नबी बख्श बलोच, दुरशेवार सैयद, काको भेरूमल। त इन जो सही जवाब थींदो अलामा दाऊद पोटो। सवाल नंबर 6 आहे, अबियात सिंधीअ में कुल केतिरा बैत आहिनि। अबियात सिंधीअ में कुल केतिरा बैत आहिनि। 84, 82, 80 या 90। त इन जो सही जवाब थींदो 84 बैत आहिनि। सवाल नंबर 7 तरफ़ अचूं था। सिंधी अदब में शाइरी में सभ खां पहिरीं हिंदू वेदानियत जो तसवर कंहिं आंदो। सिंधी अदब में शाइरीअ में सभ खां पहिरीं हिंदू वेदानियत जो तसवर कंहिं आंदो। रोहल फ़क़ीर, सामी, जुमन चारण, मदन फ़क़ीर। त इन जो सही जवाब थींदो रोहल फ़क़ीर। सवाल नंबर 8, मन पर ॿोध नाले किताब कंहिं लिखियो। सामी, सचल, मदन फ़क़ीर, रोहल फ़क़ीर। त इन जो सही जवाब थींदो रोहल फ़क़ीर। अचूं था सवाल नंबर 9 तरफ़, अनुभव ज्ञान किताब कंहिं लिखियो। त इन जो सही जवाब थींदो रोहल फ़क़ीर। 10 नंबर सवाल, प्रेम ज्ञान नाले किताब जो लेखक केरु आहे। त इन जो बि सही जवाब थींदो रोहल फ़क़ीर। उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आया हूंदा। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक, कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो उन्हनि दोस्तनि सां जेके सिंधी अदब सां दिलचस्पी रखनि था ऐं जेके लेक्चरार ऐं कमीशन जी तयारी कनि पिया। इनशाला नए पेपर में नंबर 7 सां गॾु हाज़िर थींदासीं, नए टॉपिक सां गॾु। तेसीं ताईं जीवत कुमार खे इजाज़त ॾींदासीं। सलामत साथ सलाम।